सिजावल जे रहवासी मक़तूल अमीर मलाह नरेश कुमार जे खून सां इंसाफ़ न थियो। शहरी इतिहाद सिजावल पारां निसार अहमद मेमण सिविल सोसाइटी तंज़ीमनि जे आकाश बाघुल, गुल हसन रिंद, हिंदू पंचायत जे डॉक्टर जेठानंद मलाह इतिहाद अॻवान डॉक्टर नूर अहमद नज़ीर हथियार लगारी इतिहाद जे हाजी मुज़फ़र अली लगारी जी अॻवानी में मामू लाडो चौक खां पब्लिक पार्क ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहरो कयो वियो। अॻवाननि चयो आहे त ज़िले सिजावल में बदमनी, ॾोही वारदातनि, मंशियात, समाजी बुराइनि में रिकॉर्ड इज़ाफ़ो थी वियो आहे। SSP को बि एक्शन खणण लाइ तयार नाहे। ताज़ो कार हादसे में फौती अमीर मलाह ऐं क़तल थियल नरेश कुमार जे खून सां इंसाफ़ न थी सघियो आहे। मौजूदा सिजावल जो SSP जी कारकर्दगी ज़ीरो आहे, जंहिं ख़िलाफ़ ईंदड़ ख़मीस ॾींहुं सिजावल में शटर बंदि हड़ताल कई वेंदी।